अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु थर्सडे आहे ऐं बसि वीकेंड ऑन द वे आहे ऐं इंशाल्लाह मुंहिंजी दुआऊं तव्हां सभिनीनि सां गॾु आहिनि त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रे। पर हीउ जेको वीकेंड आहे गर्मियुनि वारो वीकेंड आहे, घणो करे माण्हू चवंदा आहिनि त असां किथे सी साइड वञूं, किथे पिकनिक कयूं ऐं अहिड़ी जाइ ते वञूं जिथे असांखे जेको न हवाऊं ऐं सुठो सुठो वेदर मिले। पर अॼुकल्ह कराची जो वेदर थोरो न इलाही गर्म आहे, ह्यूमिडिटी तमामु घणी थी वई आहे, घिम जंहिंखे असां चवंदा आहियूं सिंधी में। सो इन जे करे छो त समुंड आहे, समुंड जे करे ह्यूमिडिटी तमामु घणी थींदी आहे। पर छा आहे त इहा बि ज़रूरी हूंदी आहे ज़िंदगी जे लाइ, न त सफ़ा ड्राइनेस जिथे हूंदी आहे, थधि जिथे हूंदो आहे, उहो उन्हनि माण्हुनि खां पुछो जेके बि उते उन्हनि मुल्कनि में रहंदा आहिनि ऐं केॾो परेशान थींदा आहिनि, तड़पंदा आहिनि, तरसंदा आहिनि त असांखे को सिज नज़र अचे, गर्मी असांखे मिले। मां इन करे ॿिनि टिनि ॾींहंनि खां चवां थी त असांखे अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे त असां वटि 4 सीज़न्स आहिनि ऐं हर सीज़न जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो हर वक़्तु शुक्र अदा कंदा कयो। अॼु व्यूअर्स असां वटि एतिरो बहितरीनु गेस्ट आहे, मां मतिलबु छा चवां उन्हनि जे लाइ। गेस्ट त मां उन्हनि खे चई नथी सघां, KTN टीम जो हिसो आहे ऐं जंहिं टाइम KTN स्टार्ट थी उन टाइम खां वठी हू अॼु ॾींहं ताईं KTN सां सम्झो गॾु आहिनि। माशाअल्लाह सां पोइट पंहिंजी जाइ ते आला आहिनि, आला जंहिंखे चइजे न। मां चवां थी हिननि खे कोई बीट नथो करे सघे। हा, इलाही सुठा सुठा असां वटि शाइर मौजूदु आहिनि सिंध में, पाकिस्तान में, बहितरीन खां बहितरीन नाला आहिनि। पर मां चवां थी हिननि खे अॼु ॾींहं ताईं कोई कम्पीट न करे सघियो आहे। सॉरी अगरि कंहिंखे बुरो लॻे त, पर हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कमु करण जो तरीक़ो हूंदो आहे। हिननि जो जेको कमु करण जो तरीक़ो आहे ॾाढो डिफरेंट आहे। हूअं त शाइर चवंदा आहिनि न, क्विक, मतिलबु कुझु धुन या काई अहिड़ी शइ ॿुधी उन ते शाइरी करे वरिती, लिखी वरिती, थींदो आहे। पर ही मां चवां थी त कंहिंखे ॾिसंदा ऐं उन ते शाइरी करणु शुरू करे छॾींदा। अल्लाह साईं इन्हनि खे हिकिड़ी अहिड़ी ॾात ॾिनी आहे। माशाअल्लाह सां पोइट बि आहिनि, सिंगर बि आहिनि, कंपोज़र बि आहिनि, मॉडल बि रही चुका आहिनि ऐं होस्ट बि आहिनि। तव्हांखे कल्ह यकीनन ख़बर हूंदी, छो त तव्हां कल्ह असांजो शो ॾिठो हुयो ऐं उन में अनाउंसमेंट बि थी। पर 2 मिंट तरसो, मां शोबी भाई खे सलाम कयां पोइ ॿुधायांव थी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, लेकिन आप जो बोल रही थी वो बिल्कुल ठीक बोल रही थी और बिल्कुल इसमें सच बोल रही थी। व्यूवर्स से कोई झूठ नहीं है, क्योंकि जो हमारे गेस्ट हैं ना किरण, इसमें कोई शक नहीं, उनके बड़े बड़े कलाम हैं जिसे कहते हैं, और उनके गाए हुए कलाम से आर्टिस्ट बन गया। हाँ, ठीक है, हम आर्टिस्ट को अगर कोई अच्छा कलाम मिलेगा तो हम आर्टिस्ट बनेंगे। तो उन्होंने ऐसे कलाम लिखे हैं कि उससे लोग आर्टिस्ट बन गए। तकरीबन मैं कहता हूँ सारे हिट्स ही हैं। अच्छा, दूसरी बात ये कि मीडिया में जो उनकी खिदमात हैं उसको हम बिल्कुल जिसे कहते हैं नज़रअंदाज नहीं कर सकते, क्योंकि शायरी के हवाले से भी, सिंगिंग के हवाले से भी, प्लस ये कि जो एक इंसानियत है ना, यानी कि आर्टिस्टों को फेव करने के हवाले से, मदद करने के हवाले से, वो सब कुछ इस शख्स के अंदर, अल्लाह इनको और ज़िंदगी दे, परवरदिगार आलम लंबी उम्र दे, सेहत दे। सबसे पहले ये करते हैं, हर किसी का ख्याल करते हैं। अगर इनके पास 10 काम है तो ज़रूर सोचते हैं कि एक शोबी भाई को भी दे दूँ ताकि इनका भी कुछ ना कुछ होता रहे, ज़रिया माश, मैं इसको भी दे दूँ, उसको भी दे दूँ। तो ये इनकी एक आला ज़रफ़ी है। तो मैं अस्सलाम दुआ इसलिए बिल्कुल इंटरप्ट आपको नहीं करना चाह रहा था, क्योंकि आप बिल्कुल सही बोल रही थी और मैं सुन रहा था। ये है सच्ची बात, हमेशा आपको पता है दिल को असर करती है। नहीं शोबी भाई, असल में एक वो वक्त था जब नया KTN स्टार्ट हुआ था, फिर कशिश चैनल आया। माशाअल्लाह से इनकी खिदमत इतनी हैं, इतने प्यारे प्यारे गीत स्टिल आज भी लिखते हैं माशाअल्लाह से। और हमारे जितने भी सिंगर्स हैं, चाहे काशिफ हो गया, आमिर हो गया, सबको देते हैं ये सॉन्ग्स। OST माशाअल्लाह, जितनी हमारी सिंधी मूवीज़ हैं उसमें उनमें इनके गाने माशाअल्लाह से हिट पे हिट इन्होंने दिए ना। कभी ऐसा कोई काम नहीं हुआ कि कोई गाना कान को पसंद ना आया। किरण, मुझे तो कोई ऐसा एल्बम ही नज़र नहीं आया जिसमें ये नाम ना हो। हाँ। शायरी के हवाले से कि भाई ये कलाम, मतलब ज़रूर आप देखिए अगर तो हर एल्बम में हर सिंगर के साथ ये नाम जुड़ा हुआ है। तो ये कह सकते हैं कि हमारी ज़िंदगी के साथ ये नाम जुड़ा है, मीडिया फील्ड के साथ। सही बात। तो ये किरण
मुझे और आज आप- भी अच्छी, हाँ बोले 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 बोले, फिर मैं आज बोलती हूँ। इतनी प्यारी बन के क्यों आई है? क्योंकि हमारे गेस्ट इतने अच्छे हैं ना, अच्छा, इसलिए। और आज स्पेशल चीज है कि आज उनकी बर्थडे भी है, हाँ ये तो जबरदस्त, बर्थडे डबल- भी डबल- है, डबल इसी हो वजह से गया तो फिर मेरा। तैयार होना पड़ता है ना शोभी भाई। अच्छा, मैं ये कह रही थी कि कशिश का वो दौर मुझे आज भी अच्छी तरह से याद है, जब ये इतना बिजी होते थे सिलेक्शंस में, शायरी में, सिंगर्स के मतलब इनके रूम में बैठने की जगह नहीं होती थी। बिल्कुल। और मैं जब गुजरती थी वहाँ से, मैं कहती थी यार इनका लिखा हुआ कोई गाना मुझे मिल जाए जिसमें मैं मॉडलिंग कर लूँ। और अल्लाह ने सुनी, माशाअल्लाह। ऐसा नहीं है कि नहीं हुआ, अल्लाह ने सुनी। ताहिर अराई मरहूम, अल्लाह उनको जन्नत में जगह दे, आमीन। उनके दर्जात बुलंद करे, अल्लाह से उन्हें जी मग़फ़िरत करे। ताहिर अराई साहब जी मां जेतिरी थोराई थी आया शायद मां कंहिंजी न हूंदसि। असल में मूंखे मॉडल ठाहिण वारो ताहिर अराई हुयो। शायद मां मॉडलिंग न पई करे सघां, मुंहिंजे अंदरि उहो कॉन्फिडेंस ई न हुयो त मां मॉडलिंग करे थी सघां। हा, मां एक्ट्रेस में बि सुठी हुजां, पर मां मॉडल सुठी न हुयसि, मां अॼु बि चवां थी। पर मूंखां मॉडलिंग कराई उहा बि ताहिर अराई, और इनके गाने लिखे हुए। वाह वाह, क्या बात तो है। ये मैं कह सकते कि मेरे लिए एक एजाज़ की बात है कि मैंने इनकी शायरी में भी Sure, काम किया। बिल्कुल, और इसमें कोई शक नहीं, बहुत सारे आर्टिस्ट निकले। हाँ। नाम अगर गिनती करें तो हमारे मतलब कहते हैं मुल्क का सरमाया, बड़े बड़े आर्टिस्टों ने इनके कलाम, इनके हाँ, सॉन्ग, इनकी हाँ, धुनें गाई। हाँ। तो जल्दी से मेरा मिलवा ख्याल है दीजिए कि ना। हम पहले उनको हैप्पी बर्थडे बोल Happy birthday कर देते देते हैं, हैं, विश बिल्कुल। करते हैं, क्योंकि सही आज है। इनकी बर्थडे है। उसके बाद फिर जो है हम फिर नाम अनाउंस करेंगे। हाँ। पहले हैप्पी बर्थडे कर दें। Happy हैप्पी बर्थडे birthday। में हम नहीं बोले हैं। बोल दें। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. May you have many more. May you have many more. Happy birthday, happy birthday, happy birthday, तो आप सब समझ ही गए होंगे। हाँ बिल्कुल जी व्यूअर्स, असां सां गॾु पोएट, सिंगर, कंपोज़र, मॉडल, होस्ट वहीद हकड़ू साहब हिते मौजूदु आहिनि, जिन जी माशाअल्लाह सां जेके फेमस गाना आहिनि, शाम जो दिलकश नज़ारो, विछड़ी वियो आहे विसरियो नाहे, लगर उॾाइण जे बहाने, हिकु दिल हज़ारे सोहणा, मेरे घर पे सजा गाजी का अलम और दर पे लिखा है या अली मदद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, पीर मौला अली मदद। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जा लखे सन तव्हां एॾो मुंहिंजे लाइ ॻाल्हायो। न सर, इहो बि घटि तव्हांजा आहे। थोरा न न अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। आमीन, ऐं आमीन। नंढड़ो हिकिड़ो शाइर आहे, नंढड़ो हिकिड़ो न फ़नकार आहे, सर, बसि न जेको सर। अलाह साईं ॾात ॾिनी आहे, अलाह साईं जा लखे एहसान आहिनि। ऐं उहा दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहां थो 30-35 सालनि खां वठी, ऐं दोस्त उन्हनि खे मान ॾियनि था अॼु बि। ऐं अलाह साईं मुंहिंजे कलम में मुंहिंजे करे, मुंहिंजी उमिरि जे करे, मुंहिंजे ॿारनि जे करे, कंहिंजे सदके अलाह साईं ताज़ीर ॾिए थो। अलाह साईं जो थोराइतो आहे, माशाअल्लाह। ऐं तव्हांजो थोराइतो आहे ख़ासि करे KTN सथ जो, काशिफ वाघाणी साहिब जो, जी, जी, जी। पीर अमजद साहिब जो, तव्हांजो कलम तव्हांखे लाई काल कई, AD शर्मा साहिब जो, जी, जी, जी। ख़ासि अतर साहिब जो, मैडम जी। जो, सॼे सथ जो, जी, मतिलबु मुंहिंजो मुंहिंजो घरु आहे हिकिड़ो। बिल्कुलु आहे। मुंहिंजा हर कंहिंजा कंदे ज़िंदगी गुज़रींदे कुझु वक़्तु मूं होटल ते गुज़ारियो, उहो बि मुंहिंजो घरु हुयो जिते मूं ड्यूटी कई कुझु साल। उन खां पोइ मूं 17 साल नाज़ प्रोडक्शन में कमु कयो एज़ ए सिलेक्शन मास्टर। वाहिद मां शाइर हुयुसि पहिरियां ई, जंहिंखे पघार ते कंपनी वारनि रखियो। पहिरियां मूंखां पहिरियां कोई शाइर पघार ते न हूंदो हो, त तव्हां मुंहिंजे लाइ लिखो, ॿिए जे लाइ न लिखंदो। इहो मूंखे एज़ाज़ु आहे। उन खां पोइ 17 साल वरी मूं कशिश जो म्यूज़िक इंचार्ज रहियुसि। वाह वाह। 17 साल जॾहिं पहिरियों एम्प्लॉय काशिफ वाघाणी मां हुयासीं, जिते शुरूआति हींअर खां पहिरियां त छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, फ़नकारनि सां मिलणो आहे, गाना कीअं ईंदा, गाना कीअं हलंदा, 24 कलाक गाना हलंदा। अतर साहिबु, असां तनवीर साहिबु ॾींहं राति महिनत कईसीं। असांजे कला साईं नालो ॾिनो, वरी ॻाइण जो शौक़ु थियो त वरी ॻायोसीं, उथंदे वेहंदे उसन वारनि जो मुंहुं ॾिसणु सवाबु आहे। पोइ उन में बि मुंहिंजो बि गानो पहिरियां, ऐं अली भंगर साहिब जो बि पहिरियां, हाँ। ॿई मॉडल सां नई एंट्री हुई, निगत पहिरियां अची चुकी हुई अनिल लाशारी जे गीत में। पोइ इहो अलाह साईं वरी उते बि असांखे इज़त ॾिनी। पोइ इहे ॻाइण सां शौक़ु थींदो वियो, हाणे कमु सॼो अचे थो। माशाअल्लाह। वरी पोइ उन खां 17 साल नाज़ खे ॾिना, 12 साल हिते ॾिना, कमु महिनत ॾिसो मुंहिंजी, ऐं 2 साल मां ॿिए चैनल खे ॾिना। सही। बाक़ी कंहिं चैनल ते मां न वियो आहियां, उते उन दोस्त जो बि थोराइतो आहियां।
उते मां वरी उन मूंखे होस्टिंग कराई, उनजो प्रोग्राम हूंदो हिकिड़ो, उनजी 2 साल होस्टिंग कई। वरी हींअर सोचियां थो त हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में आहे आइडियो, उहो प्रोग्राम इन जे लाइ मुंहिंजो प्यारो दोस्त बि आहे, भाउ बि आहे। हालांकि पहिरियों जॾहिं मां कशिश केटीन ते आयुसि त उहो मुंहिंजो परस्तार हुयो। अच्छा। हा, उहो नबील शेख, ॿिया काफ़ी दोस्त परस्तार हुया, पोइ दोस्त थी विया सही। ऐं उन सां आइडियो शेयर कयूं था, ॾिसूं केसीं ताईं कामयाबु वञूं था। मूंखे यकीन आहे त कामयाबी मिलंदी, छो त तव्हांजी जॾहिं सुठी सोच आहे, तव्हां सुठो सोचियो था न कंहिं ॿिए जे लाइ, त अलाह साईं तव्हांजो सुठो कंदो। बिल्कुलु ईअं ई पहिरियों कयो ॿिए जे लाइ, सुठो ॿिए जे लाइ सोचींदो तव्हांजो थींदो, पर तव्हां ॿिए जे लाइ न सोचींदव ऐं पंहिंजे मुसरनि खे, पंहिंजे उस्तादनि खे न यादि कंदव, या उनखे तव्हां इंतिजाम त कोई कोन्हे न। हिते बि लाज़मी मां आयो हूंदुसि त कंहिंजे केराफ़ आयो हूंदुसि न, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु उन शख़्स जो बि थोराइतो आहे न, जेको वठी आयो आहे, वठी आयो उनखे कोन्हे त मां पाण आयुसि। सो ईअं थींदो आहे माण्हू, सिलसिलो त ईअं ई सिलसिलो ईअं हलंदो आहे। सर हिते हिकिड़ी कॉल वठूं, उन खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, किरण कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। मूंखे आवाज़ ॿुधण थो लॻे। हा, त मुंहिंजी आवाज़ इलाही माण्हुनि घणी ॿुधी आहे, त मुंहिंजे ख़्याल में यादि थो हुजणु खपे त मां केरु आहियां। गेस कयो। सनम। कोई पहिरियां सनम न हूंदो। अस्सलाम वालेकुम सनम जी। व्यूअर्स, त तव्हांखे मां ॿुधायां त असां सां गॾु स्क्रीन ते हिन वक़्तु जेका तव्हां कॉल ॿुधी रहिया आहियो, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत मॉडल, होस्ट, एक्ट्रेस रही चुकी आहे असां सां गॾु, सनम अब्बासी ऑन कॉल। हेलो, कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु, अलाह जो शुक्र आहे। बिल्कुलु अदा वहीद जी अॼु बर्थडे आहे। जी 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 जी। उन्हनि खे मां बर्थडे विश करणु चाहियां पई, ऐं गिफ्ट ज़रूरु उन्हनि जो ज़ाहिरा, जंहिंजी बर्थडे हूंदी आहे त उनजो गिफ्ट त ज़ाहिरा ठहे थो। हिन वक़्तु मां अचां हा अदे वहीद जो गिफ्ट खणी, पर मां ईंदमि ज़रूरु थोरी देरि में केटीन। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। महिरबानी, अल्लाह साईं ख़ुशि रखे। ख़बर अथव अदा वहीद तव्हांखे सालगिरह जूं वधि में वधि वाधायूं। महिरबानी महिरबानी, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। इहे तव्हांजी मोहबतूं। सनम, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि, आमीन आमीन, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त जेको शैला वारो गानो हुयो, विछड़ी वियो आहे विसरियो न आहे, सर जो ई लिखियलु आहे, त उन में जॾहिं तव्हां मॉडलिंग कई, उहो दौर सर जा गाना तक़रीबन माशाल्लाह मॉडलिंग में तव्हां इलाही कया आहिनि। मुंहिंजो ख़ुदि जो कयो अथई, गुल परी, लाल परी। हा हा हा, त कीअं महसूस कंदा हुया तव्हां उहो टाइम? बिल्कुलु ॾाढो फेमस थियो हुयो, ऐं अदा वहीद जी हिकिड़ी मतिलबु अलाह साईं हुनजे हथ में हिकिड़ो अहिड़ो लिखाई में एॾो तासीर रखियो आहे त उहो जेको बि गानो लिखंदा आहिनि माशाल्लाह हिट थी वेंदो आहे। ऐं मूंखे ज़ाती तौर ते अदा वहीद जी ॾाढी सुठी पोइट्री लॻंदी आहे, ऐं हिननि जी जेकी पोइट्री आहे न, उहा माण्हुनि जे ज़हन में जीअं ज़हन नशीन थी वेंदी आहे, अहिड़ा लफ़्ज़ बि लिखंदा आहिनि माशाल्लाह। अल्लाह पाक उन्हनि जे हथ में अञा ताईं अहिड़ो को शाइर मुंहिंजे ख़्याल में सिंध में मान लिखो आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। सनम हिकिड़ो सॉन्ग, जी 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 जी, चओ चओ चओ। हाणे जेको हिकिड़ो सॉन्ग आहे जेको आहे सो मछली पला खिलाऊं तुझे, जी जी, केॾो फेमस थियो आहे, ऐं इहो अदा वहीद लिखियो आहे, ऐं केॾो पॉपुलर थी वियो आहे, ऐं हर नंढड़ो ॿार बि ॻाए थो। बिल्कुलु बिल्कुलु, जाना रेन वेरी अमेजिंग पर्सन, मतिलबु माशाल्लाह माशाल्लाह। इलाही माण्हू आहे, कॾहिं कॾहिं कंहिंसां कॾहिं कंहिंजी का जेकी मतिलबु ज़बान अथई थी हुनखे पूरो कयो अथई। करे माण्हू जेकी हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं दिलि में कुझु ॿियो रखंदा आहिनि, पर हिननि जे दिलि में जेको हूंदो आहे उहो ई हिननि जी ज़बान ते हूंदो आहे, मतिलबु ही इज़ अ वेरी अमेजिंग पर्सन। न न, बिल्कुलु सही था चओ सर, सही ॻाल्हि आहे, या हक़ीक़त ॻाल्हि आहे, तव्हां डिज़र्व कयो था। बिल्कुलु बिल्कुलु, हा बिल्कुलु। ऐं जॾहिं तव्हां अंदरि जा दिलि जा साफ़ हूंदा आहियो त अलाह बि तव्हां सां गॾु हूंदो आहे। बिल्कुलु ईअं आहे। सनम, हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां एतिरे अरसे खां ग़ाइब किथे आहियो, स्क्रीन ते नज़र कोन था अचो? हा, बसि कुझु वक़्त जे लाइ माण्हू थोरो स्क्रीन खां ऑफ थी थिए त ॾिसे त माण्हू असांखे यादि कनि था, पर तव्हां त मूंखे यादि आयो। जी, प्रोग्राम में वफ़ो त मिलो था। मां बि 8 साल जो जेको आहे न गैप वरितो आहे, ठीकु आहे, 8 सालनि खां पोइ मां कम बैक कयो आहे, हाणे तव्हां बि कम बैक थी वञो। इंशाल्लाह इंशाल्लाह, मां तव्हांखे ॾिसंदी आहियां, माशाल्लाह तव्हां उअं ई ख़ूबसूरत ऐं हसीन, तव्हां खां घटि। न न न, तव्हां न, बिल्कुलु तव्हां मुंहिंजा हमेशह, तव्हां बि ॾाढी सुठी, तव्हांजो ॻाल्हाइण ॾाढो माशाल्लाह बहितरीन आहे, तव्हांजी होस्ट पंज मीडिया में आहे कोन। अरे थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सनम।
सनम पंहिंजो ख्याल रखिजो। थैंक यू अल्लाह पाक दवाई धकड़े के बदी जमाल दे आमीन, आमीन। अल्लाह साईं उनके कामयाबी दे। आमीन आमीन आमीन। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख्याल रखिजो। थैंक यू सो मच। माशाल्लाह सां सनम अब्बासी असांजी बहितरीन मॉडल रही चुकी हिकिड़ो आहे। गानो विच में आयो हो उन दौर में कोलावारी डे। जी 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 जी। नबील शेख साहब जे रूम में ॿुधूं पिया त मूंखे चई हीअ सिंधी में न थी सघंदो। मां चयो सुभाणे सिंधी में इहो खणी ईंदासीं। ऐं मां तंहिंमहिल साध वटि पहुतुसि, हुनखे ॿुधायुमि। हुन चयो अरे ॻाइबो कीअं? मां चयो तूं ठाहे छॾ भाई, बाक़ी कमु असांजो आहे। हुन ठाहे छॾियो, ॻायोसीं। असां हैप्पी न्यू ईयर जो शो हुजे या ईद जो शो हुजे असांजो, सही त जीअं हेठि ग्राउंड में हुयासीं, लथासीं त शो जो जीअं स्टार्ट थियो, जंहिंमहिल मुंहिंजी एंट्री थी त अतर साहब मथां आयो, लथां ऑफिस में हेठि। शो में ॾिठो त इहो गानो त वायरल ॾाढो थियो न, हा हा त चुप थी वियो। त मूंखे ॾिसो त हे हाणे अञा गानो हिट थियो आहे, हे ॻाए थो। लथुमि ॻाए त मूंखे चयईं यार तूं सफ़ा तकिड़ो आहे। मां चयो कीअं साईं? चए हिट थियो आहे, हींअर तूं छापे बि छॾियो। मां साईं जेका करंट शइ हले उन सां माण्हू हले न वक़्त सां। त पोइ अदी सन मूंखे चयो त सुभाणे हिन जो वीडियो ठाहींदासीं। सही। मां चयो ठीकु आहे। मां त चवां पियो त सुपर मॉडल आहे, ATN जी कशे जी जान हूंदी त मुंहिंजे लाइ एज़ाज़ु हुयो। हा त ॿिए ॾींहुं थियो इहो त फ़ोन कयो त तव्हां रेडी आहे? मां चयो हा रेडी आहे। वियासीं असां स्टूडियो में 2 कलाकनि में आबिद महर असांजो इहो वीडियो ठाहियो ऐं असां ॾिनोसीं। वरी शाम जो अची एडिट कराए राति ॿिए ॾींहं ते असां ऑनियर थी वियो। हा, ऑनियर थी वियो त वरी उनखे माण्हू मोट ॾिनी। वरी सनम अब्बासी मूंसां गॾिजी थी वई। असां माना फनकार ऐं मॉडल म्यूज़िशियन जीअं हुनजो ठहियलु हुयो ऐं वीडियो में बि हुनजी थोरी टचिंग कईसीं। पर अल्हम्दुलिल्लाह अदी जी मां तहे दिलि सां थोराए थो आहियां। हालांकि उन महिल अदी सनम सां ॻाल्हाइण लाइ माण्हू सोचींदो त कीअं ॻाल्हायूं, छा अलाए उहा मोटर मिले न मिले। सो हिन करे बहरहाल अल्लाह जी में नओं सदको वञा, इज़त शोहरत उन मालिक जे हथ में आहे। बेशक 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 माशाल्लाह अञा ते कर्म कई बीठो आहे। अॻिते बि पार अथसि। बिल्कुलु बिल्कुलु सर। जीअं अॼुकल्ह जी जेका शाइरी थी वई आहे ऐं उहा ई ॻाल्हि आहे न त पहिरियां वारा सॉन्ग्स असां अॼु बि ॿुधूं था, वणनि था। बिल्कुलु अॻे कंपनी ख़र्चु कंदी, शाइरनि खे पेमेंट कंदी, महिनत करे लिखंदा। हींअर रवाजु चेंज थी वियो। हींअर फनकार ख़र्चु थो करे, को कंहिंखे पैसा ॾिए थो नथो ॾिए, म्यूज़िक ट्रैक जा उहो ख़र्चु थो करे, कंहिं शाइर खां वठे थो नथो वठे, उहो हुनजो चैप्टर आहे। उहो पोइ एल्बम हिकिड़ो तयारु थिए थो, यूट्यूब ते रखनि था। हालांकि उनखां वधीक हींअर कमाई आहे, उनखां वधीक फ़नकार खे हींअर फ़ाइदो आहे। हींअर पूरी दुनिया में ॿुधो थो वञे। पहिरियां सिंधी फ़नकार सिर्फ़ु सिंध में ॿुधो वेंदो हो, या इलाइक़े जो फ़नकार आहे, के डिस्ट्रिक्ट वाइज़ फ़नकारनि के डिवीज़न वाइज़ फ़नकार उनखे उते महदूद। हींअर तव्हां गानो किथां बि शहर जो आहे, कहिड़े बि ॻोठ जो आहे, उहो पूरी दुनिया में वायरल थो थी वञे। उनजो अकाउंट ठहियलु थो वञे यूट्यूब ते, उहो उनखे पैसा था मिलनि। पहिरियां बि कैसेट वेंदी दुकान ते, उतां पैसा आया न आया, माल पहुतो न पहुतो, नंबर हलियो न हलियो, कार्टून साइड ते थी वेंदा, न हलाईंदा, उन्हनि जा एल्बम न रखंदा साम्हूं करे त को ॿुधे। हींअर उहो न, हींअर तव्हां पंहिंजे हथ में, तव्हांजी दुकान बि पंहिंजो आहे, कंपनी बि पंहिंजी अथव, फ़नकार बि पाण आहियो, इन्वेस्टर बि पाण आहियो। हींअर हर शइ तव्हां पंहिंजे हथ में आहे। हींअर अञा वधीक फ़नकारनि जी पज़ीरत थिए थी। पर पोइ बि शाइर ऐं ख़ासि करे म्यूज़िक वारा, ख़ासि करे शोभी भाई वेठो आहे, केॾो वॾो फ़नकार आहे त शो जॾहिं कंदा आहिनि, असां दोस्त कंदा आहियूं, असां ई कंदा आहियूं ख़ुदि, त म्यूज़िशियन खे वधि में वधि 4 खां 5 हज़ार, को 8 हज़ार, को भलो शो थियो, वॾो फ़नकार ॾींदो हूंदो। 8 हज़ारनि में उहो 2-2.5 हज़ार त किरायो करे पहुतो शो ते, उहो घर छा खणी वेंदो ऐं तव्हां लख खणी था वञो। ईअं शाइर सां आहे। शाइर खे पैसा ई कोन था ॾियनि। जे तुंहिंजो नालो थींदो, नालो त पेट कोन भरींदो न, नालो पेट भरे हा त पोइ हेॾा छो कयूं आहे, चैनल छो खुलनि। सही ॻाल्हि आहे। प्रोफेशनल त जेकॾहिं तव्हां प्रोफेशनल आहियो, तव्हांखे बचा आहिनि त असांखे बचा आहिनि। पर असां वटि इहो सिंधी फ़नकारनि अलाए कॾहिं इहा सोच ईंदी, अलाए कॾहिं इहा सम्झ ईंदी। ऐं कलाम वठंदा, पोइ चवंदा त अॼु था पैसा ॾियूं, सुभाणे था पैसा ॾियूं, पोइ पोस्टियूं हू हुनजे ख़िलाफ़ु रखे, हू हुनजे ख़िलाफ़ु रखे, पाण चाहे शाइर पैसा पहिरियों वठी ॻाईंदा ई पोइ। यूट्यूब वारे खे, चैनल वारे खे बि सोचणु खपे त न पेमेंट न थी आहे, हिनखे थियणु खपे, छो नथी थिए। घुरे थो त ॾो आहे, घुरे थो त हीअं कीअं हूंदई, घुरे थो त राति जो हीअं कंदो आहे, राति जो हूअं कंदो आहे, राति जो हीअं कंदो आहे, असां राति जो हीअं कंदा आहियूं, हीअ निमाज़ पढ़ंदा आहिनि। सच जेको चवे थो त उहो माना ग़लति आहे। सर सच हर कोई बर्दाश्त न करे सघंदो आहे न। न ग़लति आहे न, ॾिसो तव्हांखे हिते जो कमु कयो त तव्हांखे टाइम ते पे न मिलंदी, तव्हां लाज़मी त चवंदव न कंहिंखे न कंहिंखे चवंदव, ज़ाहिर दोस्तनि खे चवंदव, नेठि मालिक खे चवंदव, पोइ मजबूर थी का पोस्ट रखंदव न।
हल त इहो ई आहे न। पोइ चवंदा दर पोस्ट ठाहे तोखे हर शइ ॾियूं था, इहो कहिड़ो तव्हांजो तरीक़ो आहे, तव्हांजो इख़लाक़ आहे। ऐं चओ त पोइ चए हीअ ख़राबु आहे, असां सुठा आहियूं, तव्हां सां मसीद जा कख खाऊं, अचनि साम्हूं ॻाल्हाइनि न मूंसां। सर इहो जेको ट्रेंड थी वियो आहे हाणे, पेमेंट न करणु, गाना पहिरें वठी वञणु, ऑनियर करे छॾणु, शायर जो नालो न अनाउंस करणु, इहो ट्रेंड आख़िर ख़तमु कॾहिं थींदो? इहो न थींदो ख़तमु हाणे, इहो रवाजु शुरू थी वियो आहे, छो त कंपनी कोन्हे न। ॾिसो न, पहिरीं हूंदी कंपनी सफ़ी खे पे कंदी, फ़नकार खे बि कंदी, पोइ हाणे हुनखे बचनि न बचनि, नफ़ो नुक़सानु कंपनी जो मिले हूंदो। हाणे कंपनी वारो फ़नकार आहे ऐं यूट्यूब जेको जंहिंजो चैनल आहे, हालांकि सोचणो न चैनल वारे खे खपे, उहो हर शइ क्लियर पंहिंजा राइट्स वठे, त भाई शाइर जा राइट्स ॾियो। हालांकि कॉपी राइट हींअर आहे, अॻे न हूंदो। हींअर शाइर जी बि कॉपी राइट्स आहे, तव्हांजो म्यूज़िक जी हीअ बि सुभाणे क्लेम करे सघे थो, भाई तव्हां मुंहिंजी कीअं मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हीअ गीत ऑनियर कयो आहे या ॾिनो आहे, सही मालिक आहे उन शइ जो। पर असां वटि कानून न आहे, असां वटि यारी दोस्त यार छॾे यार छा मरोवत में माण्हू मार खाई थो वञे। बसि इहा ई ग़लती आहे न असांजी, जो असां जेको आहे रहम दिल थी वेंदा आहियूं, रहम दिल थी वेंदा आहियूं, पर एतिरो बि न थिए, न थियणु घुरिजे। अॼुकल्ह वारे दौर में रहम दिल थियणु सही कोन्हे को, वो उल्टो गले प्रोफेशनल जॾहिं तव्हां आयो हिकिड़ी शइ जा, त तव्हां बि प्रोफेशनल थियो। बिल्कुलु ई सर हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं तव्हां भाउ भेण जेको बि हुया तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। जी सर। सो प्रोफेशनल थियो, तव्हां बि थियो, अॻिले खे बि थियणु ॾियो। सर हाणे त वक़्तु आयो आहे प्रोफेशनल थियण वारो। सीरियसली उन दौर में त न सोशल मीडिया हुयो, न यूट्यूब हुयो, कुझु बि न हुयो। बसि जेको ऑनियर थींदो उन वक़्तु फीडबैक मिलंदो, उहो बि महीननि खां पोइ ख़बर पवंदी हुई असांखे। हाणे त रातो राति ख़बर पइजी थी वञे पई, ख़बर पइजी पूरी दुनिया में थो हली वञे। सॼी दुनिया थी ॾिसे। अच्छा, हुनखे वरी मुख़्तलिफ़ तरीक़ा बोस्ट करायो, हा कंहिं गाने खे या कंहिं बि ड्रामे खे तव्हां बोस्ट कराए, कहिड़नि इलाइक़नि में हलणु खपे, कहिड़नि कलनि में ॿुधो वञे। हाणे त इहो बि ऑप्शन आहे, इहो बि ऑप्शन आहे, हा बूस्ट वारो। बूस्ट वारो बिल्कुलु ई हिते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए? डॉक्टर मुश्ताक पियो ॻाल्हाए। जी सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो एहसान। जी सर। मां इहो वही साहब खे मुबारकबाद ॾिनी थो, अॼु सॼी सालगिरह आहे। डॉक्टर साहब महिरबानियूं, कुर्ब थोरा, अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे, आबाद ख़ुशि रखंदे, आबाद रखंदे। आमीन। ऐं किरण ई असांजो सिंध जो हिकिड़ो जेको आहे न तमामु सुठो शाइर आहे। जी सर। सो अल्लाह से हिनखे ख़ुशि रखे। हिकिड़े हिकिड़ा ॿ लफ़्ज़ इजाज़त ॾियो त वही साहब इजाज़त ॾियो त थोरो, वही साहब मुंहिंजो उस्ताद बि आहे। जी जी। मां पाण बि शाइरी कंदो आहियां। अच्छा अच्छा, न न सर प्लीज़ ॿुधायो। जेकॾहिं वही साहब इजाज़त हुजे त पोइ मां अर्ज़ु कयां। जी जी बाबा जी। हलायो। जी जी सर, इजाज़त आहे बाबा, इजाज़त आहे। तोखे मुश्ताक तो दुआऊं दिल सां दे, ख़ुशि रही सदाई, शाल माणे हयाती, दुख कॾहिं न वेझो अचे, उमिरि दराज़ ते जी अल्लाह निगहबान होए। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, महिरबानी सर, महिरबानी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, महिरबानी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ऐं माशाल्लाह सां सर हालांकि साईं मूंखां उमिरि में जी जी वॾो आहे, पर मुंहिंजो शागिर्द हिते इश्क़ जा शौक़ु आहे, केॾी महिल बि थी सघे थो न। डॉक्टर आहे, BBS डॉक्टर आहे ऐं रिटायर आहे हींअर। सर पर सॉरी मां तव्हांजे विच में ॻाल्हि कटींदमि। हाणे म्यूज़िक आहे, म्यूज़िक जीअं हाणे शोभी भैया मां हिननि खां सिखी सघां थी, सिखी सघो था, सिंगर केॾी महिल बि सिखी सघो था। पर शाइरी कीअं सिखबी आहे? शाइरी जेको बि कमाए तव्हांजो दिलि ते आहे, तव्हांजो शौक़ ते आहे, तव्हां जेको बि कमु करणु चाहींदो, कुझु कुझु शयूं अलाह जी नेमत हूंदी आहे। कंहिंखे आवाज़ु गॉड गिफ्ट हूंदो आहे, कंहिंखे शाइरी हूंदी आहे, इहा अलाह जे हथ में आहे। इहा अलाह जी आमद थींदी आहे, मतिलबु मुंड ते हूंदो आहे, आमद थींदी आहे। 5 मिंट में कलाम तव्हांखे लिखी ॾियां, न लिखणु चाहियां 2 ॾींहं न लॻनि, न लिखी सघंदो आहियां। सर उहो त माशाल्लाह तव्हां मास्टर आहियो न, असां जहिड़ा जेके मुंहिंजा बिल्कुलु अञा ॼावा ई कोन्हनि शाइरी में। मुंहिंजा तजुर्बा दोस्त फ़नकार ॾिसनि था, उन्हनि खे ख़बर आहे, काशिफ़ वाघाणी खे ख़बर आहे त मां केतिरी देरि में कलाम लिखी सघां थो। सो इहा अलाह जी महिरबानी मूंखे ख़ासि। ऐं मूंखे शौक़ु ॾाढो आहे इन बाजे सिखण जो। शोभी भाई खे चवां त मूंखे बाजू सेखारे, हालांकि बाजू बुट तमामु हाई फाई आहे। अच्छा अच्छा। कुझु दोस्तनि खां मां सिखण जी कोशिशि कई, पर पोइ कुझु हूंदा आहिनि न त माना जीअं हाणे त ठीकु आहे, हाणे हीअ वरी सेखारियूं, वरी ईअं न थियणु खपे। त सर हैप्पी बर्थडे त वॼाए वेंदा हूंदा न? न हाणे नओं गानो कढणु शुरू कयो आहे, त इहो
एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। इहो कढण शुरू में बाजी कढण शुरू कियो आहे। सही। इंशाल्लाह ताला बे प्रोग्राम में ईंदुसि बाजी समेत ईंदुसि। इंशाल्लाह त तव्हांजो शौक़ु जेको इश्क आहे न, हाँ हाँ उन जी का क़ीमत न आहे, क़ीमत न उन आहे, जी का सही बाह न ॻाल्हि आहे, आहे, बिल्कुलु उहो ईअं तव्हांखे कंहिं शइ खां नथो रोके सघे, सही तव्हां करे ॻाल्हि सघो आहे। था। हाँ हाँ कोई किथां सिखी न ईंदो आहे, पाण खे करिणो पवंदो। पाण ई अची पाण वेंदो आहे। पाण। अगरि तव्हांखे शौक़ु शौक़ु आहे, आहे, लगन लगन आहे, आहे, इश्क़ आहे, महिनत आहे, हा त पोइ तव्हांखे हर शइ अची सघे ॾिसो थी। उस्ताद साॻियो ई उस्ताद हूंदो हा, आहे। उन जा जेके शागिर्द के डीसी थींदा आहिनि, के मुख़्तियारकार थींदा आहिनि, के सदर थींदा आहिनि, के वज़ीर आज़म थींदा आहिनि, उस्ताद वीचारो साॻियो उस्ताद आहे। वाकई सही ॻाल्हि आहे। सो त उहो शागिर्द ते आहे त उहो केतिरो नमो पिराए थो, केतिरो नमो सिखे थो, केतिरो पंहिंजी शइ खे में इम्प्रूवमेंट थो आणे, छा थो करे। बिल्कुलु ईअं ई असां त ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक जो वक़्तु थियो, व्यूअर्स काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, ॿियो तव्हांखे भली कार कंदासीं। वहीद हकरो साहब असां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। ज़बरदस्त कचहरी हली रही आहे उन्हनि सां। अॼु उन्हनि जी बर्थडे बि आहे। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, सर खे विश करे सघो था, ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहियो था, कोई सुवाल करणु चाहियो था, त बिल्कुलु उहो बि करे सघो था। सर, मां काफ़ी ॾींहंनि खां, बल्कि 2-3 ॾींहं थिया आहिनि, मां फेसबुक ते ॾिसां थी त कुझु शयूं आहिनि, कुझु पोस्ट आहिनि फ़नकारनि जे रिगार्डिंग, कंपनीज़ वारनि जे। इहो इशू छा आहे एक्चुअली? इहो इशू तव्हां मूंखे लॻे थो मूंसां ऐड आहियो। बिल्कुलु मां ऐड आहियां, इन जे करे मां पुछी रही आहियां। इहो इन करे त जो पहिरियां माना 9 महीना खनि थिया हिकिड़ो एल्बम असां रिलीज़ कयोसीं। उन खां पोइ सऊदी दुबई वियासीं। थींदो आहे जीअं पैसनि जो हिसाबु किताबु थींदो आहे त बाबोटी अची कंदासीं, पोइ कंदासीं, काॾे ईंदासीं, दोस्ती आहे, ॿाहिरि आहे, चलो ठीकु आहे। उन खां पोइ वरी मोटी आयासीं, वरी हीअ एल्बम थियो। छो त तय कंदा आहियूं त बाबा पर इंस्टॉलेशन ते 50,000, 30-40,000, लख रुपयो, 20,000, 10,000 जेके बि हूंदा आहिनि, कुझु ॾिनऊं, कुझु पोइ ॾियूं था, अॼु था ॾियूं, सुभाणे था ॾियूं, ऐं वरी अलाह साईं ॾिना सदको वञा। फ़नकार जॾहिं वॾो थो थिए त पोइ वरी हू पाण खे सादो थो सम्झे, नंढड़ी मोबाइल थो रखे, चए थो मां टच मोबाइल न रखंदो आहियां। सदड़ी रखे त उहो कंहिंजी फ़ोन नथो खणे, जीअं उनजे ड्राइवर खे फ़ोन कर त उहो वरी उन खां वधीक उनजो साहबु आहे, जीअं ॿिए खे फ़ोन कर त उहो वरी उन खां वधीक साहबु आहे। पोइ हू फ़ोन न खणे, हू फ़ोन न खणे, तव्हां छा कंदो? मजबूरन पोस्ट रखणी पवंदी। त मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त कंपनी वारे खे, फ़नकार खे त गुज़ारिश कयां थो त कलामनि जी पेमेंट करे पोइ तव्हां भले गाना यूट्यूब ते चाढ़िजो। सही ॻाल्हि आहे, तव्हांजो राइट बि राइट हुयो। हा। त उन में पोइ मूंखे कंपनी वारे खे जोश अची वियो, गैरत अची वई, अलाए छा अची वियो। उन मूंखे बदतमीज़ी करणु लॻो फ़ोन ते। फ़ोन ते बदतमीज़ी करणु लॻो, मूंखे ॾुख थियो। वरी मूं फ़नकार खे फ़ोन कई, ॿियनि खे फ़ोन कयूं त बाबा हीअ न आहे। हिकु दोस्त आहिनि मुंहिंजे फील्ड जा। पोइ मुंहिंजो दोस्त आहे अलीशेर गबोल, सालिह बुलेदी साहब ऐं मीरजान मीरजा, त उन्हनि चयो त तव्हां कुझु ॾींहं वेट कयो, इन मसइलो हल कयूं था, ॿाहिरि पाण में। मां चयो ठीकु आहे, कोई इशू न आहे, दोस्तनि लाइ इज़तूं आहिनि। उनखां पोइ वरी ज़ुल्फ़कार बुढ़ो साहब विच में आयो त 16-17 तारीख़ तव्हां सां मसइलो हल कंदासीं। वरी उहो बि चुप थी वियो। वरी आयो सरवर रिंद साहब, वरी उहो बि चुप थी वियो। वरी आयो ज़ुल्फ़कार मंगी साहब, उहो बि चुप थी वियो। वरी राति जेका गुज़री, अलीशेर गबोल फ़ैसिलो कयो त बाबा तव्हां कुझु सभु जेके पोस्टियूं रखियूं आहिनि, मां फ़ैसिलो कयां त मां तुंहिंजो दोस्त बि आहियां, भाउ बि आहियां, हुननि जो बि आहियां, ऐं तव्हां सभु डिलीट कयो। जेका तव्हांजी अमानत आहे, जेका पेमेंट आहे, उहो आहे न आहे, जीअं बि आहे, हीअ मां तव्हांखे अमाउंट तव्हांखे सुभाणे मां ॾींदुसि। छो त दोस्तनि खे माण्हू इज़त ॾींदो आहे, मान ॾींदो आहे। हीअ सिलसिलो हले थो, कारोबार, दोस्ती, एतबार ते हले थी। मां उहे सभु 2-3 पोस्टूं जेके मूं रखियूं डिलीट कयूं। अञा बि मूं वटि उन वरी मूं मंझंदि जो फ़ोन कयो त बाबा मां वञा पियो चैनल ते, ॾिसो मुंहिंजो, मां कंहिंसां को नाइजाइज़ नथो कयां, न को मां सां को करे, मां पंहिंजो कमु कयो आहे, कम जी पेमेंट थो वठां। सही ॻाल्हि आहे। मां ग़लति त कोन थो चवां न, सही। न तो कंहिंखां घुरां थो त कोन थो न। सही ॻाल्हि आहे। त को थोरो थधो त हुते उहो नथो करे, पंहिंजो हक़ ई हक़ थो करे। हक़ घुरण को ॾोह आहे, हुननि जी मज़हब में, हुननि जी ज़बान में इहो ॾोह आहे।
तव्हां न घुरो जीअं जीअं तव्हां चओ था तव्हांखे असां ॻायूं था तव्हां असांखे हू ॻाइनि था असां ते एहसान था कनि असांखे ताईं पर था लॻनि ऐं मूंखे त तजुब थो थिए हिन तरह चैनल वारा उन्हनि खे घुरायो आहे किथे बि हुन शख़्स नालो न खयो आहे किथे बि ज़िक्र न कयो आहे हुनखे हया शर्म न आयो त हीउ मां कयां छा थो सर पर इहो अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड बि थी वियो आहे घणो करे मां इहो ॾिठो आहे त मूंखे न आहे ख़बर त छा चकर आहे इहो पर मूंखे त ॿियनि चैनलनि ते बि ॾुख थो थिए घुराइनि था भाई हिते कीअं थियो बसि मां आयुमि ठाहियुमि ठही वियो ईअं ठही वियो पर मां अली शेर कबूल जे दोस्त आहे मुंहिंजो भाउ आहे ॾिस दोस्त विच में के ईंदा आहिनि त पोइ कुझु ॻाल्हियूं छॾणियूं पवंदियूं आहिनि हज़रत अली जो कौल आहे त सम्झो त दोस्तनि खे मान ॾियो ऐं जेको माफ़ु कंदो आहे न उहो अञा वधीक दिलेर हूंदो आहे ऐं जेको चुप थींदो आहे न अॼुकल्ह वरी उन चुप खे उहे ग़लति मतिलबु था कढनि त हे कमज़ोर आहे सही हर माण्हू पंहिंजे घरां थो खाए न मां हुननि खे कुझु ॾियां थो न हू मूंखे था हज़रत अली जो इहो बि कॉल आहे सर त सब्र जी रस्सी जेको आहे न मज़बूती सां पकड़ियो सब्र त कयूं वेठा न ॾिसो सब्र कयो न मूं वटि राइट्स आहिनि मां मालिक आहियां शइ जो भले थोरी दुनिया जे चैनलनि ते घुमी अचनि मां वरी बि अली शेर कबूल खे राति इज़त ॾिनी हींअर बि ॾियां थो थी सघे त अली शेर कबूल ॾिसंदो हुजे प्रोग्राम मिठड़ो मौलाई मुंहिंजो भाइटियो आहे उहो बि ॾिसंदो हुजे सभु ॾिसंदा हूंदा हीउ फ़नकार बि ॾिसंदो हूंदो इहो कंपनी वारा बि ॾिसंदो हूंदो ऐं कानूनी कार्रवाई करे सघां थो कानूनी कार्रवाई जो हक़ु आहे मूंखे मां कंहिंखां को ज़बरदस्ती त कोन थो कयां न बिल्कुलु ईअं पर मां बि तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि तव्हां जेके बि आहियो बराए महिरबानी सर जो हक़ु आहे हक़ु कंहिंजो न खाओ ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंजो हक़ु खाईंदव त पोइ तव्हांखे पाण खे बि ख़बर आहे मकाफ़ात अमल बि आहे सो इहो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे त बहितर इहो ई आहे त कंहिंजो हक़ु न खाओ उनखे पंहिंजो राइट जेको आहे ॾेई छॾियो त उहो वधीक सुठो आहे इहा रिक्वेस्ट मां बि कयां थी सर ॾाढो प्यारो माण्हू आहे असांजो त मतिलबु चवां थी त 14-15 साल पुराणो साथ आहे सर सां एॾो प्यारो माण्हू आहे हिन जी दिलि छो था ॾुखायो पिया भई ॾिसो न दिलि ॾुखायो पाण ॿाहिरि थी रहो प्यार मोहबत सां रहो सर ते कॉल वठंदासीं असांजी प्यारी सिंगर असांजी प्यारी भेण सिंध जो छा इंटरनेशनली तमामु वॾो नालो शहनीला अली असांजी भेण असां सां गॾु कॉल ते आयल हुआ अस्सलाम वालेकुम वदी वालेकुम सलाम रानी तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक अदी तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी ऐं बिल्कुलु ठीकु आहियां तबियत बि सही आहे ऐं अक्सर तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां जॾहिं मोबाइल सॉरी रिमोट मुंहिंजे हथ में आहे त प्रोग्राम खे ॾिसंदा आहियूं पोइ का शइ पसंदि आहे त उनखे ॾिसंदा आहियूं अदरवाइज़ स्किप कंदा आहियूं जी जी अॼु मूं तव्हांजो चैनल लॻायो ट्यून कयमि त मूंखे दिलि ख़ुशी थी पंहिंजे प्यारे भाउ खे मूं ॾिठो तव्हांजे प्रोग्राम में जी जी ऐं मुस्कुराईंदे ॾिठमि कुझु शिकायत कंदे ॾिठमि त ॾाढी ख़ुशी थी इलाही सारी अदा अस्सलाम वालेकुम अदा वही वालेकुम सलाम अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो हुते बि ठीकु आहे आऊं बिल्कुलु ठीकु आहियां परफेक्ट आहियां तव्हांखे ॾिसी जाम सारी ख़ुशी थी जाम हेॾो थर जी ॿोलीअ में तव्हां शामिल थी वियो तव्हांखे ॾिसी असांखे चवंदा ॾाढी ख़ुशी थी तव्हां जाम ख़ुशी थी मूंखे जाम ख़ुशी थी न सॼो सिंध पीढ़ीअ जे पासे सॼी ज़बानूं असांजी बिल्कुलु बिल्कुलु मूंखे जाम ख़ुशी थी सुबुह शाम ख़ुशी थी खणी तुंहिंजो नाम ख़ुशी थी तव्हांखे इलाही सारियूं अदा वही तव्हांखे तव्हांजे जनम दिहाड़े जूं मुबारकूं हुजनि वाधायूं हुजनि ऐं तव्हां असांजे हिन धरतीअ जा बहितरीन इंसान आहियो बहितरीन सितारा आहियो बहितरीन शाइर आहियो ऐं तमामु सॉफ्ट कार्नर रखंदड़ दिलि आहे तव्हांजी तव्हांखे तव्हांजे उन इलाही सारियूं मुबारकूं हुजनि तव्हां ज़िंदगीअ जा छल बेहिसाब साल तव्हां ईअं ई मल्हाईंदा रहो केतिरनि सां गॾु मल्हाईंदा रहो फैमिली सां मल्हाईंदा रहो सिंध वासियुनि सां गॾु मल्हाईंदा रहो इंशाअल्लाह 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 अल्लाह साईं ख़ुशि रखे महिरबानी तव्हांजी कॉल करण जी ऐं ख़ुशियुनि में असांजे शरीक थियो इहा तव्हांजी महिरबानी तव्हांखे इलाही सारियूं वंस अगेन मुबारकूं ऐं किरण तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे थैंक यू अदी मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो मां सभिनी सां ॻाल्हाईंदे ऐं काफ़ी टाइम थी वियो आहे तव्हां सां मुलाक़ात बि न आहे थी
ऐं इलाही अरसे खां पोइ तव्हां सां कॉल ते ॻाल्हि थी रही आहे हाँ काफ़ी लॉन्ग टाइम इलाही अरसो थी वियो 8-9 साल थी विया आहिनि मूंखे काफ़ी बिल्कुलु तव्हां सां मुलाक़ात कंदे काफ़ी टाइम थी वियो जी, जी, जी। चैनल ते ईंदे मुंहिंजे ख्याल में 2021 में आऊं आख़िरी दफ़ा आयसि वरी मुंहिंजो अचणु न थियो आहे हा channel त ते बसि ॿ टे साल थिया। तव्हां उन टाइम थी विया हूंदा मुंहिंजी एंट्री थी आहे जी जी आऊं एग्ज़िट थियसि ते तव्हां एंटर थिया भई। ईअं ई थियो हूंदो ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि अदा वहीद खे जी, जी। मूंखे हूअं त अदा वहीद जी तक़रीबन चूंड सॼी बहितरीन आहे जी पर मूंखे हुननि जी हिकिड़ो गीत ॾाढो पसंदि आहे जेको दर्द ॾेई वे प्यारा माण्हू दर्द ॾेई दिलि वारा माण्हू साथ छॾे विया प्यारा साथ माण्हू छॾे वे वाह, प्यारा वाह, माण्हू ऐं जॾहिं बि इहो गानो ॿुधंदी आहियां त मुंहिंजे अखियुनि में लुड़क हूंदा आहिनि पंहिंजे भाउ खे यादि कंदी आहियां ॻाईंदी पियां रोईंदी पियां वाह। ऐं चवंदी आहियां त हीउ मुंहिंजो भाउ अदा वहीद अगरि यादि अथनि इहे ॿ सिटूं त मूंखे ॿुधाइनि हा ठीकु आहे। दर्द ॾेई दिलि वारा माण्हू साथ छॾे विया प्यारा माण्हू गॾिजी जीअण जा ॾेई वाइदा पोइ करे विया किनारा माण्हू दिलि तां पल बि कीन लहनि था सुहिणी सूरत वारा माण्हू दर्द ॾेई दिलि वारा माण्हू साथ छॾे विया प्यारा माण्हू वाह वाह कीअं वही त विसारे विया क्या बात कीअं वही त विसारे विया कीअं इमरान विसारे विया हाय हाय जानी जीअ जियारा माण्हू दर्द ॾेई दिलि वारा माण्हू साथ छॾे विया प्यारा माण्हू वाह वाह साथ छॾे वाह, वाह। विया प्यारा माण्हू दर्द ॾेई वे प्यारा माण्हू वाह वाह थी वञे साथ छॾे विया साथ छॾे विया प्यारा माण्हू दर्द ॾेई दिलि वारा माण्हू वाह वाह दिलि तां पल बि कीन लहनि था दिल तां पल भी कीन लहने था दिल तां पल भी कीन लहने था कीन लहन था वही सूरत वारा माण्हू दर्द ॾेई वे प्यारा वाह दीवा माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हां यकीन कयो मां जॾहिं ऑफिस अचां पई त मां तव्हांजो हिकिड़ो गानो KTN ते ॾिसी करे पोइ आई आहियां कहिड़ो गानो हुयो का सार त लहे बि का आहे सार तले जी सिक सोज़ में दिलि साड़े एॾी सनड़ी सनड़ी मुंहिंजी भेण जेको आहे हुन में लॻे पई माशाअल्लाह माशाअल्लाह अञा उहो तव्हांजो जोगी ने ॾिठो आहे हा मूंखे जोगी हाणे ॾेढ ठारो हा 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 उहो बि ॾिठो आहे बिल्कुलु ऐं अधीअ जो तव्हां अञा गानो ॾिठो जेको KTN जो थीम सॉन्ग ठहियो जेको हैदराबाद में क्रिकेट पिया खेॾनि न उहो- हा 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 ॾाढो पुराणो वक़्तु हो हुन में तव्हां ॾिठो आहे न न हुन में कोन ॾिठो हूंदो मां पर माशाअल्लाह असां एॾो अॼु बि ओड़ा ई सन्हड़ा आहियो या थोरो वेट गेन कयो आहे न उड़ाई ओड़ी आहे अदा खां वठो चुप न ओड़ी जी ओड़ी सही बात सही बात हा, इहो सुठो कयो अथव मेंटेन रखो पाण खे न न एक्चुअली मेंटेन मूं रखियो न आहे पर असांजी इहे इनहेरिट आहियूं जेके फैमिली मेंबर में जेतिरा भाउर भेनर हुयूं न जी, जी। सभु माशाल्लाह इहे जेतिरो बि खाऊं पियूं पर अल्हम्दुलिल्लाह सिंगल पर्सन रहंदा आहियूं पोइ इहो त तव्हांखे बेनिफिट आहे न इहो असां तमामु राति जो extra। खाऊं त सुबुह जो सुजी था वञूं इहो बम्पर बेनिफिट आहे इहो असांजे लाइ बम्पर बेनिफिट आहे सही ॻाल्हि आहे थैंक यू अदी पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे आमीन महिरबानी तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं वंस अगेन हैप्पी बर्थडे टू यू अदा वहीद थैंक यू थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ माशाअल्लाह असांजी बहितरीन सिंगर बहितरीन आवाज़ ऐं बहितरीन इंसान तव्हां सां त काफ़ी कमु काफ़ी कमु कयो अथई। काफ़ी कमु कयो अथई। मूंसां सभिनी आर्टिस्टनि कमु कयो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी ॻाल्हि पुछां तव्हां खां तव्हां एॾा मतिलबु रातो राति मतिलबु चइजो न स्टार्स ठाहिया आहिनि हा अल्हम्दुलिल्लाह मालिक ठाहींदे हीलो वसीलो थींदो आहे बिल्कुलु आहे ईअं ई आहे ऐं मां कॾहिं इहो कंहिंखां माण्हू सिखी तजुर्बो थींदो आहे कंहिंखां खे ॾिसी करे जॾहिं आउं शमन मीरल साहिब सां कमु कंदो हुयुसि त पोइ ॿिया शाइर हूंदा हुया कासिर नवाज़ बशीर बुकेजो साहिबु सामल मीर अली साहिबु गोहर गदाई साहिबु मंज़ूर शाह साहिबु त पोइ सोचींदा हुआसीं त जेकॾहिं शमन साहिबु असांखे छॾियो त पोइ छा थींदो
उहो तजुर्बो असांखे मुरीद अब्बास हूंदो, अॼु सोना सुभाणे जी कावा शिखबार पढ़जां, हुनजो मशहूरु गीत हुयो हिकिड़ो, उहो मूं फ़नकार इंट्रोड्यूस करायो पहिरियां त उनखे पोइ ॿी कंपनी ॿिया शाइर वठी विया, उनजी पोइ डेथ थी वई। त हीउ हिकिड़ो माना ॿूटो माण्हू को तयारु कंदो आहे। पोइ शमन साहिब त असां सां हलियो, मूंखे इहो बि एज़ाज़ आहे त 72 कैसेटियूं एल्बम जेके आहिनि, हिकिड़ी कंपनीअ में हिकिड़ो शाइर वहीद हिकिड़ो, ऐं जेतिरा हर एल्बम में 5 गीत 4 गीत 3 गीत 2 गीत हर एल्बम हूंदा। इहो रिकॉर्ड अॼु ताईं पूरो ई कैसेट जेका असांजी कंपनी फील्ड हुई कैसेट कल्चर, उनजो को रिकॉर्ड को बि न टोड़े सघियो आहे। माशाअल्लाह। ऐं पहिरियों KTN जो शो थियो मेगा शो लाड़काणो, मूंखे यादि आहे जॾहिं उहो एडिट पियो थिए त अली साहिब, जॾहिं मां मुलाज़िम न हुयुमि, त जेको फ़नकार अचे पियो त वही दकड़े कलाम पियो ॻाए, तुफ़ैल संजणी खां वठी शादिया ख़ुश्क ताईं, मास्टर मंज़ूर, शमन मीराली, अंबर महक, कलंदर लाल, मां तुंहिंजी मलॻाइणी आहियां, मूं ते कर पंहिंजी नज़र, मां आई फ़क़ीराणी आहियां। त चई यार हीअ त KTN शो त नथो लॻे, अञा ताईं मूंखे लफ़्ज़ साहिब जा गुंजंदा आहिनि त हीअ त वही दकड़ो शो थो लॻे। सो वरी उन खां पोइ उहो फ़नकार वरी ॿियो, पोइ फरज़ाना परवीन, पोइ शैला गुल, काशिफ बाग़ानी, ऐं तव्हां त आहे मुंहिंजा न, मां जेकर साईं जो आवाज़ु सुठो ॿुधंदुमि न त चवंदो मां तूं ॻाए। तव्हां वटि जेको आहे अमीर चांडियो कैमरामैन आहे, हिनखे चयो ॻाए। सुधीर मीरालीअ खे मूं ॻारायो, मुंहिंजो शागिर्दु आहे सुधीर मीराली, मुंहिंजो शागिर्दु, त उनखे जंहिंजो सुठो आवाज़ु हुजे उनजी हिमत अफ़ज़ाई कजे। उन सां मुंहिंजो बि त फ़ाइदो आहे न, जेकर फ़नकार तयारु थींदो, सुभाणे सिलेक्शन कंदो, सुभाणे गीत ॻाईंदो त 5 रुपया मुंहिंजी बि रोज़ी ठहंदी। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हीअ खोड़ मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि। मिठड़ो मोलाई जेको मुमताज़ मोलाई जो शागिर्दु आहे, उहो नालो मिठड़ो मोलाई मूं रखियो हुन ते। उनखे ॻाइण जो शौक़ु, मुंहिंजो अली शेर खे बोला दोस्त आहे, उहो भाइटियो आहे, उनखे ॻाइण जो शौक़ु आहे। चई न ॻाइण जो शौक़ु आहे, कहिड़ो नालो रखंदो? मां चयो हिन नालो रखो मिठड़ो मोलाई। वाह वाह। नंढड़ो हो न मिठड़ो सभिनी खे, मां चयो नालो रखो मिठड़ो मोलाई। पर सर अॼु ॾींहं ताईं उन्हनि माण्हुनि में एक्टिट्यूड आयो, मतिलबु जेके एॾा वॾा वॾा स्टार्स थी विया, थींदो आहे न त पोइ वॾो माण्हू जॾहिं थी वेंदो आहे त पोइ पंहिंजे शाइर पंहिंजे मोहसिन खे, मां चवंदो आहियां त जेको पंहिंजे मोहसिन खे उस्ताद खे विसारे थो न, या क़दुरु नथो करे, तव्हां यकीन ॼाणो, तव्हां उन्हनि जो बैकग्राउंड वञी ॾिसंदो न, त उहो पंहिंजे पीउ माउ जो बि क़दुरु न कंदा हूंदा। इहो मुंहिंजो माना तजुर्बो अथव ज़िंदगीअ जो। जेके उस्ताद जी सीनियर जी इज़त नथा कनि न, उनजो साइड में जीअं तव्हां कंहिं दोस्त खां पुछा कयो त पंहिंजे पीउ माउ जो बि क़दुरु न कंदा हूंदा। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। छो त पीउ माउ उस्ताद मोहसिन आहे, जेको वठी अचण वारो आहे। मुंहिंजो मोहसिन आहे हिन फील्ड में वठी अचण वारो, मुमताज़ लकी साहिबु, शाहिद बज़मी साहिबु, ऐं शमन मीराली साहिबु। मूंखे कराची ॾेखारण वारो अलाह आहे शमन मीराली साहिबु, ऐं मां वॾो शाइर थियां, चवां त शमन ॻाईंदो आहे, फलाणो ॻाईंदो आहे। इहो कहिड़ो एटीट्यूड आहे, इहो कहिड़ो तव्हांजी या हिन में तव्हांजी इज़त वधे थी। 3 कलाक मुंहिंजे दर ते बीहंदा, मां जॾहिं रिकॉर्डिंग करे कराची खां ईंदो हुउसि त उहो वेही हिकिड़ो उथे त पुछूंसि त कंहिंजो कलाम थियो कंहिंजो न थियो। उहे जो मूंखे चवनि त तूं तूं शाइरी छा थो करे, तुंहिंजी शाइरी हीअ लहे, तूं 1000 रुपयो शाइरी जो नथो लहे, तव्हांखे केतिरी तकलीफ़ थींदी। मूं हिते कशिश ते मूं मॉडल इंट्रोड्यूस करायूं, 12 साल राजस्थान बि रहियो, मुंहिंजो कंहिंसां कोई अफेयर, कंहिंसां को बदतमीज़ी, हर कंहिंसां अब्बा पुट बाबा करे, मथे ते हथ रखी करे, ईअं ई मतिलबु मस्ती मज़ाक ॻाल्हियूं ईअं ई वक़्तु गुज़ारे वियो। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह शनीलाल हिन ॻाल्हायो न, सनम ॻाल्हायो, सभु ॻाल्हाइनि, सभु असांजी भेनरियूं। सही आहे, हीअ तुंहिंजो घरु आहे असांजो, हीअ असांजो कमु आहे, बिल्कुलु ईअं, हीअ कमु आहे असांजो, बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। हर कंहिंसां अब्बा पुट करे सर ॻाल्हाईंदो आहे। जेके मुंहिंजो गीत बरवखना जानना दोस्ती लॻाले न, मूंखे इहो एज़ाज़ मुंहिंजो कुमार सानो गीत ॻायो, इंडिया जो मशहूरु फ़नकार आहे, असां हुनजो ॻाईंदा हुआ। मूंखे इहो एज़ाज़ आहे, मूंखे इहो एज़ाज़ आहे, मां म्यूज़िक इंचार्ज जो KTN कशिश जो हिसो आहियां। मूंखे इहो एज़ाज़ आहे त कलंदर लाल जो मुंहिंजो कसीदो हिट आहे पूरी दुनिया में, घर पे सजा, गाज़ी कलम, सनम आरवी, हसन सादिक, तव्हां सर्च करे ॾिसो केतिरे फ़नकारनि ॻायो। बिल्कुलु ईअं आहे सर, इन ई ॻाल्हि ते पोइ जेको आहे न कुझु धमाल थी वञे त थी वञे। धमाल ॻायां त तुफ़ैल साहिब खे इजाज़त वठी आहे, उनजी ॻाल्हि आहे, मां उन जहिड़ो त नथो ॻाए सघां, पर सोना लॻंदा अली वाला। वाह वाह। अली से प्यार करते हैं तेरा एहसान है मौला, अली से प्यार करते हैं तेरा एहसान है मौला, हमारे पास बख्शिश का ये सामान है।
दरे नजब को छोड़ दे जन्नत के बदले में, ये सौदा हम नहीं करते, हमें नुकसान है मौत। अली वली का जो दिल से गुलाम हो जाए, अली वली का जो दिल से गुलाम हो जाए, उस गुलाम का सारा जहां गुलाम हो जाए। वो सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले, सुन ले, सुन ले, नहीं भजते अली वाला, प्यारा लग दे अली वाला। मौला सोना अली मौला, अली मौला, मौला अली मौला। जिसे दम हाजिया दे विच पाया, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला। मार के बोदला साई जिसे दम हाजिया दे विच पाया, तेवर बदले लाल सकी दे जोश शबाज आया। बोदला तेकू सजदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। सोना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। दी जुर्रत की थी सैयद विच तारीख दे छा गई, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला। इंज दी जुर्रत की थी सैयद विच तारीख दे छा गई, कुल बंदियां दे बंदे दी इंज दी शाम ते आ गई। नारा मार के है दर दसिया, दसिया क्या दसिया, इंज गज दे अली वाला, सोना लग दे अली वाला। अली मौला है ला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ये उन दोस्त जो जय पेरी पेरी काल कई डॉक्टर जी, मुश्ताक शेख साहब, जी, जी, जी। उन जी शायरी ता दोस्तन वाह, के वाह। तमाम ॾाढी सुठो शायर आहे, प्यारी, तमाम ॾाढी सुठो शायर आहे। प्यारी। अल्लाह से खुश इहो रखे। कहिड़े टाइम तव्हां इहो गानो ॻायो हुयो? इहो अॻिली ईद ते रमज़ान वारी ईद ॻायो। इंशाल्लाह इन जो हाणे तमामु जल्द वीडियो ठाहींदासीं ठाहींदासीं इंशाल्लाह। इंशाल्लाह। कशिश केटीएन ते
ॾींदासीं इंशाल्लाह सर तव्हांजो केक बि अची वियो बिल्कुलु आहे बिल्कुलु तमामु थोराए थो आहियां KTN पूरे 7 जो तव्हां सभिनी जो इंशाल्लाह कटींदासीं हाली पर अञा टाइम आहे अञा थोरो टाइम तव्हां अञा खां कुझु घड़ियूं आहिनि, वठंदासीं हा। अञा कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां कंदासीं ऐं जीअं त पाण इलाहियुनि शयुनि ते डिस्कस कयो आहे शाइरी ते डिस्कस कयो आहे म्यूज़िक ते थोरो मां अचणु चाहींदसि त अॼुकल्ह जो म्यूज़िक बि थोरो चेंज थी वियो आहे बिल्कुलु थियणु खपे सो दौर सां माण्हू चेंज जी थिए थो न फैशन चेंज थिए थो म्यूज़िक बि चेंज थिए थो अॻे एतिरियूं रिकॉर्डिंग में एतिरियूं न हुयूं जदीद मशीनरी न हुई जदीद हींअर हर शइ में चेंजिंग अची वई ऐं थियणु खपे नवां नवां आवाज़ अचनि था नवां नवां आवाज़नि खे प्रोमोट माण्हू करे उनखे अॻिते आणे उहो अॻिते ईंदो त वरी ॿियो ईंदो न सही हिकिड़ी जॻह ते स्टिल थी वेंदो गूंगो पाणी ॿोड़ींदो आहे वांदड़ पाणी तव्हांखे न ॿोड़ींदो न सही ॻाल्हि हा आहे त बिल्कुलु सही बीही न रहो हलंदा हलो तव्हां जेका ॿियो अचे नई जनरेशन हर कंहिंजी पसंदि पंहिंजी पंहिंजी ॾिसो हिकिड़ो शुक्रो आहे जेको हाणे को तमामु ख़ुशी आहे असांखे त सिंध जो आहे असां कराची जो आहे मुंहिंजे प्यार हुआ था पूरी दुनिया में छाइजी वियो न किथां आयो अलाह साईं ॿुधाए कोन अची वियो ईअं इहे सभु हीरा आहिनि सिर्फ़ु ॻोल्हण वारे खे खपे त उहो शयूं ॻोल्हे आवाम ते आणे लियारी जो हिकिड़ो हा आम छोकिरो छोकिरो ॾिसो टोटली चवंदा आहिनि त आडियो वीडियो ते 7,000 रुपया ख़र्च कया ऐं उहो किथे अलाह साईं हुनखे पुॼाए अलाह साईं ॾिसो अहिड़ा केॾी खोड़ मिसाल आहिनि काफ़ी सिंगर असांजा आहिनि जेके असां ॿुधा ई न आहिनि ऐं उहे पूरी दुनिया में फेमस आहिनि सो सुठी शइ जेका आहे माण्हू ते पहुचे सुठो आवाज़ु माण्हू ताईं पहुचे हींअर बि कुझु तव्हां इंट्रोड्यूस कराया आहिनि कुझु नवां आवाज़ बिल्कुलु मां जेके अख़्तियार दायो मुंहिंजी इंट्रोड्यूस थियल आहे मुरीद अब्बास काशिफ वाघाणी साहिबु अदी शैला गुल सभु कैसेट जी दुनिया में पहिरियों त मॉडलिंग कंदी या अदाकारी कंदी हुनखे मूं चयो बाबा न मिना तव्हांजो आवाज़ु सुठो आहे शक्ल सूरत बि सुठी आहे ऐं माशाअल्लाह तव्हां तव्हांजे साम्हूं आहे तव्हांजे साम्हूं हुनजी आवाज़ हुई माशाअल्लाह ॾाढी प्यारी हुई हाणे कुझु नवां फनकार इंट्रोड्यूस कराया अथव न हींअर हर को पंहिंजा पाण थो इंट्रोड्यूस करे छा जेको ख़र्चो करे थो न त म्यूज़िक जो ख़र्चो हाणे फ़नकार खे थो भरिणो पए शाइरी जो ख़र्चो सॼो फ़नकार पाण थो करे पोइ यूट्यूब वारो हुनखे ॾिए थो नथो ॾे हाणे हर फ़नकार पंहिंजो हाणे यूट्यूब चैनल खोले छॾियो आहे हा इहो बि आहे सफ़ा ट्रेंड चेंज थी वियो आहे ट्रेंड चेंज थी वियो हा पंहिंजी शइ पाण अपलोड कनि था हुन में जेका उन्हनि जी आमदनी थिए थी सभु ईअं था कनि बाक़ी को गीत वठे थो त गीत हर कोई सम्झो हाणे इंडिपेंडेंट हर को सम्झो हर को पंहिंजे चैनल जो CEO पाण आहे CEO बि पाण मुलाज़िम पाण मालिक बि पाण जीअं ॿाहिरि मुल्क वञो तव्हांखे नौकर रखण जी ज़रूरत न आहे हर शइ तव्हांखे पाण ई करणी पवंदी आहे हिते बि हाणे इहे थी आहे सुठी ॻाल्हि आहे हिन में सुठी ॻाल्हि आहे सिंधी ॿोली नवां थी अचे नवां आवाज़ अचनि था जीअं असांजो सेब समय जो साहिबु आहे चेंज आहे न जेको बि सिंधीअ में हिकिड़ो चेंज आहे सुठा सुठा आवाज़ अचनि था जीअं असांजो हिते ज़ोएब चाडियो साहिबु आहे छोकिरो ऐं चेंज आहे ॾिसो न सिंधी त पहिरियां बि तव्हां ॿुधंदा हूंदव गीत ॾिसंदा हूंदव वीडियो हिन थोरो चेंज आहे जेको बि शइ चेंज आणींदो न उनखे हलंदी माण्हू पसंदि कंदा पर शाइरी तॾहिं बि पुराणे दौर अमर थी वियूं शयूं उहो महिनत सां थियूं न अॼु बि ॿुधूं था कननि खे वणे थी माशाल्लाह ये बात तो मानने वाली है आपके दिल में भी कोई सवाल आ रहा है नहीं मैं ज़ोएब चांडियो का सोच रहा था क्या हुआ उसको मैं गाना सोच रहा था इनको अच्छा माँ पप्पू तू हम मुंजी पप्पी मजेदार गाना है मतलब क्रिएटिव बंदा है ना हर दफा कुछ नई क्रिएशन करता है नयो कजे यही है कुछ आप बोल रहे थे शायद नहीं कुछ भी यही बोल रहा था कुछ वहीद भाई से तो रिक्वेस्ट है मेरे लिए भी कोई धमाल कलाम एक लिख दीजिए मौला का बस यही मेरी आपसे रिक्वेस्ट है आपको लिखे देंगे आपने दुनिया को स्टार बना दिया आपको लिखे गरीब आदमी आपको कल व्हाट्सएप पे मिल जाएगा इंशाल्लाह सर पो केक कटो बिस्मिल्लाह क्यों अचो आप करेंगे तो हम भी बिस्मिल्लाह करेंगे अचो ताके भी दावत है सर अचो यो समझ साहब Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, dear Lisa.
गाए हैप्पी बर्थडे